नासिर सॼी सिंध जियां कंडियारो में भी सकाफ़ती ईदन जूं तैयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। इन सिलसिले में कंडियारो जे कांगी कोचिंग सेंटर में सकाफ़ती तकरीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं क़ौमी गीतनि ते झूमरी हुयूं। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक घांगरो। इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि प्रोग्रामनि खे मानायती मोट मिली रही आहे। मौजूद आहियूं कंडियारो जे अल यासिर कोचिंग सेंटर में, जिथे सकाफ़ती प्रोग्रामनि खे आख़िरी शिकिल ॾिनी पई वञे। उन्हनि तयारियुनि जे सिलसिले में हितां जे जेका मुंतज़मीन आहिनि ऐं स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो हिन बारे में छा चवणु आहे। असां सभ खां पहिरियों थोराइता आहियूं धरती न्यूज़ वारनि जा, जिन ही प्रोग्राम असांजे सेंटर में अल यासिर कोचिंग सेंटर में अरेंज करायो, जिन उन्हनि पंहिंजो टाइम कढी ॿारनि खे टेबलोस बि सेखारिया, कुझु तरतीब बि ॾिनी। उन्हनि में म्यूज़िकल चेयर, तकरीरूं ऐं प्लस सिंगिंग, ॿिया वरी कुझु स्किट्स हुआ ॿारनि जिन परफॉर्म कया। हिते ॾाढी ख़ुशी थी। पिरायो सिंध सवारियो, असां धरती टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन ही सुठो प्रोग्राम रखियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी टोपीअ जो डे मल्हाईंदे, ऐं असां चवंदासीं त ईअं ॿिया प्रोग्राम थींदा रहनि। सदा सिंधुअ जी चोली, माण्हू अड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा। असां सभु ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं असां पंहिंजो हिन में तालीम वरायो ऐं सिंध समाज जे हिन प्रोग्राम में असां पंहिंजे सकाफ़त जे लाइ ॾाढी कोशिशूं करे रहिया आहियूं ऐं असां पंहिंजी तालीम खे अॻिते वधाए रहिया आहियूं। जीअं त असांखे ख़ुशी थी आहे त कल्चर डे असां मल्हायो आहे ऐं सर असां अञा शुक्रगुज़ार आहियूं सर राशिद सोलंकी सेंटर ते हिन ते मल्हायो आहे। आईंदा असां इहो मल्हाईंदा रहंदासीं सिंध सलामत। तालीम तालीम तलब आहे मुस्तक़बिल जेके बि क़ौम दुनिया में कामयाब आहिनि उहे तालीम जे करे आहिनि। तक़रीब जे मुंतज़मीन जा तव्हां वीचार ॿुधा, जिन इन वचन खे वर्जायो त 5 डिसंबर असां जेको आहे सो इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ने सां गॾु अब्दुल रज़ाक घांगरो, धरती टीवी न्यूज़ कंडियारो।